नाज़रीन, दोदापुर लॻ ॻोठ ख़ुदाबाद बिरोही जे बॉयज़ स्कूल जी इमारत ज़बून हाल बणियल आहे, जंहिं करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे बशीर अहमद कटोहर। दोदापुर भरिसां ॻोठ ख़ुदाबाद बिरोही जो गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल वरियनि खां वठी ज़बून हाल बणियल आहे। स्कूल ज़बून हाल हुजण सबबि वालिदेननि ॿार मोकिलण बि छॾे ॾिना। छत जा छापड़ किरण बि रोज़ जे मामूल बणियल, जंहिं सबबि पढ़ंदड़ ॿारनि जूं ऐं उस्तादनि जूं ज़िंदगियूं ख़तरे हेठि आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त छोकिरो हिकिड़ो ज़ख़्मी बि थी पियो आहे, उन जे करे महिरबानी करे असांखे स्कूल ठारायो वञे। असांजो स्कूल सफ़ा तमामु ख़राबु आहे, ख़तरो आहे, जंहिंमें असां स्कूल जे करे अची बि नथा सघूं ऐं तमामु ॿार बि घटि आया आहिनि, इन करे असांखे स्कूल ठारायो वञे। तालीम असांजे ॿारनि जी मुतासिर आहे, माना अचण खां बि रिजनि था, ॿाहिरि वेहूं था, ऐं फर्नीचर बि कोन्हे, माना फर्नीचर जी बि वॾी तकलीफ़ आहे। ऐं आला अख़्तियारनि खां मुतालिबो था करियूं त बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे। दरख़्वास्तूं काफ़ी ॾिनोसीं, DO खे EDO खे आला उहिदेदारनि खे तमामु सभिनि खे दरख़्वास्तूं ॾिनासीं। असांजो इहो ई मुतालबो आहे त जल्द अज़ जल्द असांखे असांजो स्कूल जल्द अज़ जल्द मरम्मत करे ठाराए ॾिनो वञे। 20 साल थिया आहिनि तक़रीबन, बोर्ड में ख़तमु हुयो पर बोर्ड आयो वञे। उस्तादनि जो चवणु आहे त स्कूल जी मरम्मत जे लाइ काफ़ी भेरा आला अख़्तियारनि खे लिखी चुका आहियूं, उन बावजूद बि को तदारुक न थी सघियो आहे। इन्हनि DEO जैकाबाद तालीम खाते जे बाला ऑफिसरनि खां मुतालबो कंदे चयो त स्कूल जी मरम्मत जल्द खां जल्द कराए परेशानियूं ख़तमु कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु बशीर अहमद कटोहर, आवाज़ TV न्यूज़, दोदापुर।